नाज़िन ख़बर अवांखे ॾींदा हलूं। घटि बिजली इस्तेमाल कंदड़नि शहरनि खे ऐलानियल रिलीफ ते अमल शुरू थी वियो आहे। 300 यूनिट वारे वापेदारनि खां फ्यूल एडजस्टमेंट चार्ज न उगाड़ी वेंदी। नवनि बिलनि जी अदायगी शुरू कयो वियो आहे। ख़बर अवांखे ॾियूं पिया आख़िरी तारीख़ में बि वाध कई वई आहे। जेकी शहरी बिल अदा करे चुका आहिनि उन्हनि जे ईंदड़ महीने वारनि बिलनि में घटाई वेंदी। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। जिन शहरनि बिल अदा उन्हनि जी रक़म अॻिलनि बिलनि में घटाई वेंदी। ख़बर अवांखे ॾियूं पिया घटि बिजली इस्तेमाल कंदड़ शहरनि लाइ ऐलानियल रिलीफ ते अमल शुरू थी वियो आहे। 300 यूनिट वारनि वापेदारनि खां फ्यूल एडजस्टमेंट चार्ज न उगाड़ी वेंदी। नवनि बिलनि जी अदायगीअ जो सिलसिलो शुरू कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज़ जिन खां जी तारीख़ी बिल वरिता विया हुआ उन्हनि खां बिल वापसि वरिता वेंदा। ख़बर अवांखे ॾियूं पिया घटि बिजली इस्तेमाल कंदड़ शहरनि जी ऐलानियल रिलीफ ते अमल शुरू थी वियो आहे। 300 यूनिट वारनि वापेदारनि खां फ्यूल एडजस्टमेंट चार्ज न उगाड़ी वेंदी। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ पारां इहो फ़ैसिलो कयो वियो आहे। नवनि बिलनि जी अदायगीअ जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। आख़िरी तारीख़ में बि वाध कई वई आहे। जेकी शहरी बिल अदा करे चुका आहिनि उन्हनि जी ईंदड़ महीने वारनि बिलनि में रक़म घटाई वेंदी।